पीपीएमपी आगा शहबाज खान दुरानी चयो त गवर्नर सिंध कामरान ट्रेसूरी पारां सिंध जे विरहाङे बाबति ॾिनल बयान जो वफ़ाक़ी हुकूमत खे नोटिस वठणु घुर्जे। जेसीताईं हिकु बि सिंधी आहे, सिंध जी विरासत कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। लकी गुलाम शाह में मीडिया सां ॻाल्हाईंदे एमपीए आगा शहबाज खान दुरानी चयो त एमक्यूएम जा धाड़ा पाण में ई सचा न आहिनि त हू सिंध सां कहिड़ा सचा थींदा। हुननि खे जॾहिं बि मौक़ो मिलंदो तॾहिं हू सिंध ख़िलाफ़ दुश्मनी वारो बयान ॾींदा आहिनि। हू सदाईं सिंध ख़िलाफ़ साज़िशूं कंदा रहिया आहिनि। आगा शहबाज दुरानी चयो आहे त कराची सिंध जी दिलि आहे। सिंध माशी तौरु पाकिस्तान खे हलाए रहियो आहे। गवर्नर जो वफ़ाक़ी उहिदो आहे, जंहिं करे असां चाहियूं था त गवर्नर सिंध पारां सिंध जे विरहाङे बाबति ॾिनल बयान ते सख़्त नोटिस वठंदे संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करणु घुर्जे। हुन वधीक चयो आहे त शिकारपुर ज़िले अंदरि ख़ासि करे गढ़ यासीन तालके अंदरि हिकु भेरो ॿीहर बदमनी चोट चढ़ी वई आहे। हिकु महीने अंदरि 2 पुलिस एहलकार शहीद कया विया आहिनि। शिकारपुर ज़िले अंदरि अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाइण लाइ ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस ऐं फ़ौज जो गॾियल ऑपरेशन कयो वञे।